अपडेट कयो आहे कराची में सहज शोबे में अञा वधीक कम करणो है। सैयद मुराद अली शाह जो इहो चवणु है। खबर वासा शेयर कंदासीं। कराची एक गुथियल आबाद ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल माण्हुनि जो शहर है। वॾे वज़ीर जो चवणु है कराची में 30,000 खां वधीक माण्हू डाउन सिंड्रोम जो शिकार आहिनि। कराची में 3 डाउन सिंड्रोम सेंटर खोलियो है। इहो चवणु है वॾे वज़ीर जो। KDSP जे 3 ब्रांच जी इफ्तिताही तक़रीब के वॾे वज़ीर जो ख़िताब। KDSP हज़ारे ख्वाबनि जी ताबीर ऐं लिखियल सलाहियतुनि जो निगहबान है। सिंध जे ॿियनि ज़िलनि में भी डाउन सिंड्रोम सेंटर खोलींदासीं। ख़ानगी शोबो आवाम जी फलाह ऐं बहबूद लाइ पाण पतोड़े रहियो है। ख़बर मां शेयर कयूं पिया। कराची में सहज शोबे में अञा वधीक कम करणो है। सैयद मुराद अली शाह जो चवणु है कराची एक गुथियल आबादी ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल माण्हुनि जो शहर है। अपडेट कंदासीं। अहम खबर है कराची में 30,000 खां वधीक माण्हू डाउन सिंड्रोम जो शिकार आहिनि। कराची में 3 डाउन सिंड्रोम सेंटर खोलियो है। वॾे वज़ीर जो चवणु है त KDSP जी 3 ब्रांच जी इफ्तिताही तक़रीब खे वॾे वज़ीर ख़िताब कयो। KDSP हज़ारे ख्वाबनि जी ताबीर ऐं लिकियल सलाहियतुनि जो निगहबान है।